नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक्त असीं तव्हांखे सिंधड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त सिंधड़ी लॻे हिंगोरने जे निजी मैटर्निटी होम में ॻोठ अलाॾिनो शर जे हमला औरत जे वहम दौरान ग़लत इलाज सबबि औरत जी तबियत ख़राब थी वई है। औरत जे वारसनि जे इलाज सही न थियण जी शिकायत करण ते अस्पताल जे अमले जे मरीज़नि जे वारसनि सां बदकलामी कई ऐं अस्पताल मां ॿाहिरि कढे छॾियो। औरत जे मुड़ुसु फतेह मोहम्मद शर, मोहरम शर, लतीफ़ शर ऐं ॿियनि सिंधड़ी प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे इल्ज़ाम हणे फतेह मोहम्मद चयो है त मुंहिंजी घरवारी जेका हमला हुई, जंहिंखे वहम घर लाइ हिंगोरने जे निजी अस्पताल में आंदो वियो, जिथे संदसि ग़लति इलाज सबबि संदसि तबियत बिगड़जण लॻी, जंहिं ते अस्पताल जे अमले असांखे बदतमीज़ी कंदे धिका ॾेई अस्पताल मां कढी छॾियो। असांखां पैसा बि फुरे वरिता आहिनि। असां औरत खे नाज़ुक हालत में मीरपुर ख़ासि वहम घर में दाख़िल करायो। हिननि मुतालबो कयो त फौरी तौर ते निजी वहम घर जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। तुंहिंजो नालो छा आहे? दवा लाइ डॉक्टर रुकना वटि डिलीवरी हुन इलाज न कयो। सुबुह वटि शाम ताईं पैसा भरिया, राय आसिरे में असांखे उन जे बाद में राति जो 10-11 में जवाबु ॾेई छॾियो। बक्सा बस में टैक्सी मिले न कोई सवारी मिले। बाद में असां भॼी डुकी उतां असांखे फ़ोन करे गाॾियूं घुरायूं आहिनि। पोइ असां मीरपुर विया, उते वञी असांजो मसइलो हल थियो आहे सिविल अस्पताल में। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।